नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद हमला से हेडलाइंस है। वफाकी हुकूमत सदर डॉक्टर आरिफ अलवी अगुणे वज़ीर आज़म इमरान खान अगुणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी और गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा खिलाफ आर्टिकल 6 तहत कार्रवाई जो फैसलो करे वरितो। कानून और इंसाफ वारी वज़ारत तोड़े घरू वज़ारत रेफरेंस की तैयारी शुरू करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े वारी समरी रद्द करे छॾी। पेट्रोल जा अघ साॻिया बरक़रार। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त गुज़िरियल हुकूमत जी नालाइकी नाअहली ऐं ग़लतियुनि जी सज़ा अवाम खे नथी ॾेई सघिजे। महांगाई जी सतायल अवाम ते वधीक बार नथो विझी सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो। वज़ीर आज़म सां सऊदी अरब जो दौरो कंदड़ 13 रुकनी वफ़द में बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, शाहज़ेन बुगटी, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ, सालिक हुसैन, मिफ्ताह इस्माइल और मोहसिन दावड़ शामिल। वज़ीर आज़म सऊदी क़यादत सां मुलाक़ातुनि में इक़्तिसादी, वापारी ऐं सीड़पकारी खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ पाकिस्तानी अफ़रादी क़ुव्वत लाइ रोज़गार जा वध खां वधि मौक़िया पैदा करण जे हवाले सां बि ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म सऊदी इख़्तियारनि ऐं क़यादत सां गॾियल दिलचस्पी जे मामलनि, ख़िते ऐं आलमी मामलनि ते बि ख़यालनि जी ॾे वठि कंदो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो। दौरे दौरान ॾिघे मुदे वारनि ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत करण ते ॻाल्हियूं थींदियूं। सऊदी अरब हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। हज़ार रातनि खां अफ़ज़ल रात सिंध समेत सॼे मुल्क में अॼु शब क़दर मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। हीअ राति गुनहगारनि जे मग़फ़िरत ऐं जहन्नुम खां छुटकारे जी राति आहे। शब क़दर ते समूरी दुनिया में मुसलमान इबादत, तस्बीह, तिलावत, दुरूद शरीफ़ पढ़णु, तौबा, इस्तग़फ़ार ऐं नफ़ल पढ़ी दुआ